अस्सलाम वालेकुम दोस्तों। अमांखे ॿुधाईंदो हलां त ही 4 फ़ैलुनि मां पहिरियां यूट्यूब ते रखी चुको आहियां वज़न ही सम्झाए चुको आहियां, पर हिन खे वरी रिपीट इन करे कयो आहे जो ही वरी असां फेसबुक ते हिकु पेज ठाहियो आहे सिंधी शाइरी इल्म उरूज़, जंहिं ते असां ही वरी नई से रिपीट था करायूं। हाँ दोस्तों, अमांखे ॿुधाईंदो हलां त सभ खां पहिरियां हिन वज़न ते सिखण जी कोशिशि कबी आहे। वज़न आहे फ़ैलुन। फ़ैलुन तव्हांखे ॿुधाईंदो रहां त फ़ैलुन में घणियूं मात्राऊं ईंदियूं आहिनि दोस्तों। फ़ैलुन में ॿ मात्राऊं, पहिरियां वरी 2 पोइ प्लस 5, हिन में प्लस 4, हिन में टोटल 4 मात्राऊं थींदियूं आहिनि। किथे किथे ईअं बि थींदो आहे त 2 प्लस 1 प्लस 1 बराबर 4, किथे किथे ईअं बि फ़ैलुन थींदो आहे। हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिते कुझु अहिड़ा अखर बि आहिनि सिंधी ॿोलीअ जा जेके साकिन थींदा आहिनि। मां यूट्यूब ते ॿुधायो आहे, पर ही फेसबुक जे पेज ते वरी ॿुधाइण थो चाहियां। ये सीन ते मीम ऐन वाव नून। ये सीन ते मीम ऐन वाव नून, ये 7 अखर शाइरी जे उरूज़ में साकिन थींदा आहिनि, यानी कि केराया वेंदा आहिनि तख़्ती में। तो हाणे हलूं था दोस्तों तख़्ती की तरफ। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही फ़ैलुन थियो। फ़ैलुन में 4 मात्राऊं ईंदियूं आहिनि। हाणे असां फ़ैलुन ते लिखण जे लाइ असां पहिरियां 4 फ़ैलुन लिखंदासीं। अगर 4 फ़ैलुन ते था लिखूं, अगर 5 फ़ैलुन ते लिखूं, अगर 6 फ़ैलुन ते, अगर 8 फ़ैलुन ते लिखूं था त सभ खां पहिरियों 8 फ़ैलुन लिखंदासीं, 4 फ़ैलुन लिखंदासीं या 5 फ़ैलुन लिखंदासीं। हाणे हिते असां सभ खां पहिरियां फ़ैलुन लिखियोसीं, वरी ॿियो फ़ैलुन लिखियोसीं, वरी टियों फ़ैलुन लिखियोसीं, वरी चौथों फ़ैलुन लिखियोसीं। हाँ तो दोस्तों, हाणे हिते तख़्ती कीअं कजे, तव्हांखे तख़्ती करणु सेखारियां। हाणे ही फ़ैलुन में घणा अखर था अचनि, 2 प्लस 2 बराबर 4। हाणे हिते ही असांजो हिकिड़ो फ़ैलुन थिए थो 5, पर हाणे हिन में तव्हांखे इहो वाक़िफ़ ॿुधाईंदो हलां त हिन में जेके ही नून आहे, ही नून ऐं ही नून, जो जीअं हिते मां लिखी आयुसि त नून साकिन आहे, त अहिड़े ई तरीक़े ही 2 नून कटिया वेंदा। इहे शाइरी उर्दू में ॻणिया न वेंदा, इहे ॻणिया न वेंदा, इहे कटिया वेंदा शाइरी जे उर्दू में। हे नून बि कटियो वियो, हे नून बि कटियो वियो। बाक़ी मात्राऊं घणियूं बिठियूं, पे हे जीम ये, पे हे 2 प्लस जीम ये 2 बराबर 4। हाणे असांजो दोस्तों हिकिड़ो फ़ैलुन हिते थी वियो, वरी हाणे ॿियो फ़ैलुन 2 रे हे 2 मीम ते प्लस 2 बराबर 4। हिकिड़ो फ़ैलुन दोस्तों हिते थी वियो। सां ए, हिते बि दोस्तों ही जेको नून आहे, ये शाइरी जे उरूज़ में ॻणियो न वेंदो, इहो हज़फ थींदो, छाकाणि त इहो साकिन आहे। सां ए, हाणे सा 2 प्लस ए 2 बराबर 4।
दोस्तों हिकिड़ो फैलून हिते थी वियो मालिक ॿ प्लस ॿ बराबर 4 हिकिड़ो फैलून हिते थी वियो ख़ाली कोशिशि करियो दोस्तों उहे लफ़्ज़ खणो उहे जुमिला खणो जेके ख़ुदि फैलून हुजनि हाणे जीअं हिते ख़ुदि फैलून ख़ाली ख़ुदि फैलून आहे ॿ प्लस ॿ बराबर 4 हिकु फैलून झोल भर हाणे ही हिते असां हे ॿुधायासीं त ॿ प्लस हिकु प्लस हिकु बराबर 4 किथे किथे फैलून इन शिकिल में ईंदो आहे सो हिते इहा शिकिल वठी आयो फैलून ॿ झो ॿ प्लस लाम हिकु प्लस भे हिकु बराबर 4 हिकु फैलून हिते थी वियो दोस्तों रे ॾे ॿ प्लस ॿ बराबर 4 हिकु फैलून हिते थी वियो ख़ालिक ख़ुदि फैलून आहे ॿ प्लस ॿ बराबर 4 हिकु फैलून तो दोस्तों ये शेर मां तव्हांखे ॿुधायां त पंहिंजे रहमत सां ए मालिक पंहिंजे रहमत सां ए मालिक ख़ाली झोल भरे ॾे ख़ालिक त 4 फैलून ते अॼु मुंहिंजी इब्तिदा थी हिन में फेसबुक जे पेज ते दोस्तों असां असांजे यूट्यूब चैनल सिंधी शाइरी इल्मु उरूज़ खे सब्सक्राइब कयो ऐं असांजो फेसबुक जो पेज आहे सिंधी शाइरी इल्मु उरूज़ इनखे लाइक कयो त जीअं असां अव्हांजी सपोर्ट कयूं तव्हां असांजी सपोर्ट कयो लख करोड़ अव्हांजो ख़ादिम वफ़ा ग़ुलाम अब्बास ख़ान।